साईं छा थियो मां जहाज जी टिकट ॾिनी एॾी सारी हाँ साईं उहा तव्हांजी लाइ कुंवार असां घुराई आहे इस्लामाबाद खां न जेको तव्हां किरायो ॾेई आहे टिकट सर एक्चुअली में हुनजे पेर में धक लगी वियो। हाँ हाँ उहो पेर में धक लॻी वियो अथसि पोइ उहो असां जेको आहे सो हॉस्पिटल में हुनखे दाख़िल करायो आहे उते इस्लामाबाद में। साहिबु अगरि त तव्हांजो जहाज़ जो टायर पंचर थींदो न न जहाज़ जो कीअं टायर पंचर थींदो न न अचे पई पर उहो पेर मुड़ी वियो आहे हुनजो हुते पोइ तव्हां हीअं कयो न तव्हां हीअं कयो हॉस्पिटल जी एड्रेस ॾेई था छॾियो साईं की तव्हां उते हुननि खां उन बहाने पुछण बि वञो ॾिसी बि अचो मिली बि अचोसि इस्लामाबाद हॉस्पिटल पोइ इन सां हुननि जी दिलि बि ख़ुशि थी वेंदी त मूंसां मिलण आयो आहे मे बि हुननि जे दिलि में का जाइ ठही वञे ऐं तव्हांजी शादी बि थी वञे। तव्हां हुनखे मुंहिंजे लाइ ॿुधायो आहे तव्हांजे लाइ ॿुधायो तव्हां हीअं कयो हॉस्पिटल जी एड्रेस लिखी ॾियो सर मां तव्हांखे लिखी थी ॾियां हॉस्पिटल जी एड्रेस लिखी ॾियो पने ते इस्लामाबाद तव्हां वञी हुननि सां मिली अचो तव्हां पंहिंजे बारे में ॿुधाए अचोसि ऐं तव्हां ॾे अचे ई पई त पेर मुड़ी वियसि एयरपोर्ट लाइ निकिरे पई मुंहिंजी तस्वीर वग़ैरह मोकिले छॾी तस्वीर तव्हांजी व्हाट्सएप करे छॾी आहे असां हुननि खे जी ऐं हुननि अचे ई पई तव्हां हाणे त बसि हिते अचे पई कराची पेर मुड़ी वियो हुनजो हाणे मसइलो थी वियो एमरजेंसी थी वई घुरां सर ये एड्रेस न न तूं छा घुरंदे न खां हाणे थिए त सही पिया रिश्तो सर ये एड्रेस इज़ी इज़ी टिकट करायां थो सही हा टिकट कराए बसि एड्रेस अथव जी जी हॉस्पिटल वञी मिलो असां तव्हांजो फोटो मोकिले छॾियो आहे हुननि ठीकु आहे सही आहे ठीकु आहे न एड्रेस त सही आहे जी नी जी बिल्कुलु सही आहे सिधो इन अस्पताल पहुचो वञे ठीकु आहे सही आहे ठीकु ठीकु आहे बल्कि तव्हां अगरि दिलि चयो त दाख़िल बि थी वञो अस्पताल में हरूभरू फिर हुनखे ॾिसूं त ख़बर पए नी हा हा मिली चो मिली अचूंसि ठीकु ठीकु आहे जान छॾाइनि ॿियो छा कयूं सदाईं अची बीठो आहे मालिक मकान छा कयो हिनखे ईअं जान छॾाईंदा सर रहो अगरि गिची में पइजी वियो त पोइ न न न वरी जान छॾाईंदा रहो ईअं वाइड़ो आहे अच्छा हा ईअं मिल्कियत अथसि हेॾी वॾी बाक़ी अकुल कोन्हेसि ठीकु